जी बिल्कुल शिकारपुर जे पीएस 9 ते जेको आहे आगा सिराज खान दुरानीअ जे लाॾाणे खां पोइ अॼु जेको आहे बाई इलेक्शन थी रही आहे। पीएस 9 शिकारपुर 3 में जेको आहे टोटल जेके वोटरनि जो तादाद आहे उहो 2,77,000 आहे, जॾहिं त जेके पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि उहे 178 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जंहिंमें इंतिज़ामिया जे तरफ़ां 84 जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि खे जेको आहे हसास करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त 54 जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे ऐं बक़ाया जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि खे जेको आहे नॉर्मल क्लियर कयो वियो आहे। इन हवाले सां एसएसपी शिकारपुर जेको आहे सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधायो आहे त 2976 जेके पुलिस एहलकार आहिनि उहे पीएस 9 शिकारपुर 3 जे पोलिंग स्टेशननि ते पंहिंजी ड्यूटी सरंजाम ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त 200 जेके रेंजर्स एहलकार आहिनि उहे पेट्रोलिंग करे रहिया आहिनि। पीएस 9 शिकारपुर 3 ते जेके आहिनि 9 उम्मीदवार जेके आहिनि टोटल मुक़ाबिलो 9 उम्मीदवारनि जे विच में आहे, लेकिन जेको कांटेदार मुक़ाबिलो आहे उहो JUI जे रुशिदुल्ला अमरोटी ऐं आगा सिराज खान दुरानीअ जे जेके फर्ज़ंद आहे आगा शहबाज़ खान दुरानी उन जे विच में थी रहियो आहे। पोलिंग जो जेको अमल आहे उहो सुबुह जो सवेर 8 वॻे खां हली रहियो आहे ऐं शाम जो 5 वॻे ताईं बिना वक़फ़े जे पोलिंग जो अमल जारी रहंदो। गुज़िरियल इलेक्शन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन पीएस 9 ते जेको आहे आगा सिराज खान दुरानीअ 63,700 वोट खया हुआ, जॾहिं त JUI जे रुशिदुल्ला अमरोटी 25,300 वोट खया हुआ ऐं अॼु जेको सख़्तु मुक़ाबिलो थी रहियो आहे उहो इन्हनि ॿिन्ही उम्मीदवारनि जेको आगा सिराज खान दुरानी जंहिंजे लाॾाणे खां पोइ हीअ ख़ाली पियल सीट आहे उन ते मुक़ाबिलो थी रहियो आहे उनजे फर्ज़ंद शहबाज़ खान दुरानी ऐं JUI जे अॻुवाण रुशिदुल्ला अमरोटीअ जे पारां। जी